والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين ورحمة للعالمين راحة العاشقين مراد المشتاقين شمس العارفين سراج السالكين محب الفقراء والغرباء والمساكين سيد الثقلين نبي الحرمين إمام القبلتين وسيلتنا في الدارين صاحب قاب قوسين محبوب رب المشرقين ورب المغربين جد الحسن والحسين مولانا ومولى الثقلين أبي القاسم سيدنا محمد بن عبد الله نور من نور الله يا أيها المشتاقون بنور جماله صلوا عليه وآله وسلموا تسليما सब जो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैका या हबीब अल्लाह वसल्लम अलैका या रहमतल लिल आलमीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम युरीदून लियुत्फ़िऊ नूरल्लाहि बिअफ़वाहिहिम वल्लाहु मुतिम्मु नूरिही वलौ करिहल काफ़िरून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम वनहनु अला ज़ालिका लमिन शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दीरोज़ दर बुस्ताने सराहमा धोतियाने खुशनवा पढ़ती थी नात मुस्तफ़ा बलगल उला बिकमालिही। सुभान अल्लाह। बुलबुली भी सुबह सो ले लेके हर एक गुल की बो करती थी ये गुफ्तगू कशफत दुजा बिजमालिही।
कुमरियाँ भी ज़ौक़ में डाले हुए सर तौक़ में गाती थी ये शौक़ में हसनत जमीआ खिसालिही। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। चिड़ियों के सुनकर चहचहे इंसान भला क्यों चुप रहे। लाजिम है उस पर यूं कहे सल्लो अलैहि व आलिही। सब जो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बुजुर्गो अजीज़ व दोस्तो मुझा मुसलमान भाइरो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। पाण अजो के हिन बाबरकात प्रोग्राम में हाज़िर थिया आहियूं। अल्लाह साईं जल वाला शान हुजे बेपाया रहमत में यह उम्मीद रखूं था त असां जो पाक रब पंहिंजे प्यारे नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी आमद जी हिन मल्हायल खुशी मुबारक जे सदके जशन ईद मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके असां अबरन आजिज़न गुनहगारन जी बख्शिश फरमाए। अल्लाह साईं जल वाला शानहू मेहरबान रब आहे, करीम रब आहे, बाझारो रब आहे। वो पाक रब जॾहिं पंहिंजो फज़ल फरमाईंदो आहे त बुढ़ी जा बेड़ा थी वेंदा। मूं हदीस पाक में पढ़ियो त अल्लाह साईं जल वाला शानू एतिरो मेहरबान रब आहे जो जॾहिं बानन ते राज़ी थींदो आहे त नेकन खे त अल्लाह अञा वधिक दर्जा ऐं मक़ाम ॾींदो, पंहिंजा राज़ी पाता फरमाईंदो। पर उन्हनि नेकनि सां गॾु वेठल असां पारां ॾोहारी गुनहगार माण्हू उन्हनि खे बि अल्लाह नवाज़े छॾींदो। ऐं पंहिंजे तरफ़ां ॻाल्हि नथो करियां, अव्हां खे पंहिंजे पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक ॿुधायां जेका हदीस जे तक़रीबन सभिनी किताबन में आहे। बाबा केड़ो जेड़ो बाबा ही छा था करो पुट हेडा हेडा मुंडे ने मेहरबानी कर मथड़ी करे जलसो न खराब करने सुठी गाल कोने तो जल या मथ करे सवलो वे भला जेकने तोखे तकलीफ आए तो को भले हिकड़े पासे थी वने। जलसो खराब न कर, कंहिं बि जलसे के खराब करण वडो गुनाह है। पाण हिते सवाब हासिल करण आया आहियूं, गुनाह हासिल करण कोन आया आहियूं। गाल सच्ची आहे या न? सच्ची आहे न? जलसो खराब न करण खपे। ही प्रोग्राम आहे पाण सभिनी जो प्रोग्राम आहे। जेड़ो मुंहिंजो नबी आहे तेड़ो तुंहिंजो नबी आहे। इहा आहे या कोन? या न मोली जाम जो नबी आहे आवाज जो कोन? हां एड़ो नबी आहे जो असीं त सभु गॾिजी पढ़ंदा आहियूं। सबसे आला व औला हमारा नबी, सबसे वाला ओ वाला हमारा नबी। असां जो नबी
पाक असां खे ॾिनो आहे तो उन सुहिणे जे आमद जो ख़ुशबू असां मुसलमाननि खे करणी आहे खुश थियो ऐं नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जी ख़ुशीअ जो जिते बि जलसो ॿुधो उते ख़ुशीअ मां गुल वांगुरु टिड़ंदा वञो अल्लाह पंहिंजे मलाइकनि खे चवे त मलाइको ॾिसो त ही मुंहिंजा बाना मुंहिंजे पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र ख़ैर ॿुधण जे लाइ कीअं ख़ुशि ख़ुशि वञी रहिया आहिनि सुभान अल्लाह ही वॾियूं बरकत वारियूं तकरीबूं आहिनि ही जलसा ही मेड़ाका क़िस्मत सां असांखे मिलनि था उन मज़ा असांखे लाभ हासिल करणु खपे उन मां असांखे फ़ाइदो वठणु घुरिजे अल्लाह पाक असांजूं ग़लतियूं ख़ताऊं माफ़ फरमाए चओ आमीन अर्ज़ पे कयो मूं त नबी साईं सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी हदीस पाण फरमाइनि था त जॾहिं अल्लाह साईं जो ज़िक्र मुबारक करण वारा बाना वेही रहंदा आहिनि ज़िक्र कंदा आहिनि अल्लाह खे यादि कंदा आहिनि पोइ अल्लाह पाक जल वाला शान हो उन्हनि ॿारनि जे उन ज़िक्र वारी भलारी मजलिस जे मथां पंहिंजे रहमत जे मलाइकनि खे मोकिलींदो आहे मलाइकनि जी जमात ईंदी आहे ऐं उहे केतिरा मलाइक ईंदा आहिनि ॿुधायां थो तव्हांखे उहे मलाइक केतिरा हूंदा आहिनि ही पाण पिंडाल में केतिरा आहियूं ॾिसो 200 जे अंदरि मुंहिंजे ख़्याल में एतिरा ई माण्हू पर हदीस पाक में ईंदो आहे त अल्लाह साईं जा बाना जॾहिं अल्लाह जो ज़िक्र करण जे लाइ वेंदा आहिनि पोइ अल्लाह साईं मलाइकनि खे मोकिलींदो आहे उन्हनि मलाइकनि खे चइबो आहे सयाहीनुल अर्द ज़मीन ते घुमण फिरण वारा मलाइक उहे केतिरा ईंदा आहिनि असांजे नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो उन्हनि जूं फौजूं उन्हनि जूं जमातूं उन्हनि जूं टोलियूं उन मजलिस जे मथां लहंदियूं वेंदियूं ऐं पंहिंजा रहमत जा पर उन्हनि जे मथां पखेड़े छॾींदा क़िबला साईं केतिरा मलाइक सगोरा हूंदा हदीस पाक में असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो एतिरा त मलाइक ईंदा आहिनि जो ज़मीन आसमान जे विच में हे जेका फिज़ा आहे ही जेको खाल आहे ॾिसो था बा ज़मीन आसमान जे विच में खाल आहे न वॾो शामियानो आहे न नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था ज़मीन आसमान जे विच में ही जेको खाल अव्हांखे नज़र अची रहियो आहे इहो सॼो खाल मलाइकनि सां भरिजी वेंदो आहे अल्लाह जे बाननि जी उहा ज़िक्र वारी जमात जलसे वारी जमात जॾहिं जलसो ख़त्म करे उहा ज़िक्र वारी मजलिस ख़त्म करे पंहिंजे पंहिंजे मागनि ॾांहुं मोटी वेंदा आहिनि पंहिंजे पंहिंजे घर हलिया वेंदा आहिनि पंहिंजे पंहिंजे आस्थाने ॾांहुं मोटी वेंदा आहिनि हे समूरा मलाइक सगोरा अल्लाह ताला जे हुज़ूर में हाज़िर थींदा आहिनि सुभान अल्लाह अल्लाह के सब कुछ मालूम आहे खुदा दिल जो धनी आहे अलीम बिज़ात सुदूर उन जो शान आहे न भाई अल्लाह के सब ख़बर आहे पर अल्लाह पाक वरी मलाइकनि खां पुछे थो मलाइको ज़मीन तां अचो पिया मूंखे ज़मीन वारनि जो अहवाल ॿुधायो मलाइक सगोरा अल्लाह ताला जे हुज़ूर में अर्ज़ था कनि मौलाए करीम निबाड़े जी ज़मीन ते वियासीं तुंहिंजा बाना तुंहिंजे महबूब नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो ज़िक्र मुबारक करे रहा हुआ अल्लाह साईं तुंहिंजो पाक
नालो घड़ी घड़ी वरतों पे चयों पे अल्लाह जियां नालो मिठो तीअं मूं पिण वॾो आसरो ख़ालिक जी खांद जो परो पार न को नालो ते रब संदो रहियो आहे मरूह में सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या मलाइक सगोरा अल्लाह साईं जे हुजूर में अर्ज़ था कनि रब साईं ज़मीन ते वेही तुंहिंजा बान्हा तो अल्लाह जो ज़िक्र करे रहिया सुभान अल्लाह अल्लाह साईं मलाइकनि खे पुछे थो मलाइको ये बान्हा जेके मूंखे यादि करे रहिया हुआ जेके मुंहिंजो ज़िक्र करे रहिया हुआ उन्हनि बान्हनि मूं अल्लाह खे ॾिठो आहे या न मूंखे ॾिठो आहे मलाइक सगोरा अर्ज़ था कनि रब साईं तोखे ॾिठो कोन अथनि जेकॾहिं तोखे ॾिसनि हा त अञा बि हिननि जे ज़िक्र जी कैफ़ियत ॿी हुजे हा अल्लाह जो दीदार वो बानन के मुसलमानन के क़यामत जे ॾियारे जन्नत में अल्लाह कराईंदो सुभान अल्लाह बिश्त में अल्लाह साईं बानन के पंहिंजो दीदार नसीब कंदो बेटा ये साहिब रहमतुल्लाह अलैह फरमाए थो जॾहिं इन हदीस ते आयो त मुंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह जे बानन के अल्लाह जो दीदार बिना हिजाब जे बिना पर्दे जे आखिरत में थींदो तॾहिं फरमाइनि था जे क़यामत मिलनि तकर उदास पिरी तिहां पोइ पसजन वाधायूं विसाल जो जेकॾहिं क़यामत में दीदार थी वियो त बेटाई चवे तो वेझो मिलियो आहे अल्लाह जो दीदार हज़रत जलालुद्दीन सयूती रहमतुल्लाह अलैह तफसीर जलालैन वारो बुजुर्ग उन बैठे तकरीर कई बैठो हो तकरीर पे कई तकरीर कंदे कुरान जो तफसीर बयान कंदे हुन अल्लाह जे बाने फरमायो त जेके मानू अल्लाह साईं जी राह में अल्लाह के राज़ी करण जे लाए जंग विढ़नि था ऐं उहे अल्लाह जी राह में जंग करण वारा मुजाहिद उन्हनि मां जेकॾहिं को शहीद थी वेंदो आहे शहीद थींदो आहे त उन शहीद जे मथां जॾहिं दुश्मन जी तलवार वहे थी दुश्मन उनके धक्को हणे थो त उन शहीद के इतनी तकलीफ़ महसूस थींदी जेतरी अवाम कंहिंखे माकोड़ी जे चक जी थींदी आहे केतरी अबा माकोड़ी जो चक घणो त ॾुखियो कोन्हे न माकोड़ो वॾो न नंढड़ी माकोड़ी वो चक हणे एतरी उनके तकलीफ़ महसूस थींदी हुनखे तकलीफ़ महसूस थिए ई कान थी हमारा अंग्रेजी खांदो फलसफो पढ़ियल वॾो होशियार मंतकी को जवान बैठो हो असांजा मौलवी जेकॾहिं ॿ टे अखर पढ़ी पवनि था पोइ वरी हुननि खे इल्म जो हिकिड़ो वॾाओ थींदो आहे इल्म जो त असां जहिड़ो ॿियो को आहे ई कोन इहा ख़बर कान्हे त इहो अखर जेको असां जहिड़ो को आहे कोन इन तोखे एतिरो त हेठि किरायो जो हाणे दुनिया जा सभु माण्हू तोखां भला आहे
या हकीकत है, या सच्ची पची गाल है। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आ त जेहे मानू जे अंदर वडाओ हुंदो, वडाओ अल्लाह उनके जन्नत त कोन दीदो, पर उनके जन्नत जी खुशबू भी कान मिलत। ऐं जन्नत जी खुशबू तव्हां ख़बर आहे त साईं फरमाइनि था त 500 मैल जे पंध खां जन्नत जी खुशबू ईंदी। 500 मैल जे पंध जेतिरो अञा परे हूंदा जन्नती त उते उन्हनि खे जन्नत जी खुशबू अचणु शुरू थी वेंदी। पर जंहिंजे दिल में वॾाओ हूंदो उन वॾाए वारे खे जन्नत जी खुशबू बि कान मिलंदी। जन्नत त न मिलंदी पर जन्नत जी खुशबू बि कान मिलंदी। दुआ करियो अल्लाह ताला असां मुसलमाननि खे वॾाए खां बचाए, फ़ख्र खां बचाए। मौलवी साहिब को मंतिक पढ़ी आयो ताज़ो, अवांखे थोरो ताज़ो करियां वरी ख़ुशि त भई थींदी आहे, पोइ अॻी वरी सफ़ा जवान थी वञो था। ख़ुशि त भई नथी थिए त पोइ हाणे बसि नमाणा थी वेंदा आहियो। नमाज़ जी ॻाल्हि साईं रुकुन ॾींहुं मूंखे घणो थो चवे थो साईं नमाज़ जी ॻाल्हि कर, पर नमाज़ जी ॻाल्हि करियां त अॻी सफ़ा नमाणा थियो वञो। उन करे हिकिड़ी ॻाल्हि अव्हांखे ख़ुशि त भई जी ॿुधाए पोइ अचूं था इन ॻाल्हि ते, ठीकु आहे न भाउ। हमरा मंतिक पढ़ी आयो, मंतिक जा जेके बि किताब उन ज़माने में कोर्स में हूंदा हुआ उहो निसाब पूरो करे आयो। हाणे जेको फ़कीर एहसान जहिड़ो माण्हू मिले उनखे चवे त मंतिक पढ़ियो अथई, मंतिक। हा त मंतिक सभु त पढ़ियल कोन हूंदा न, पढ़ियल हूंदा। हींअर आऊं अव्हांखे चवां सभई बुखारी शरीफ़ पढ़ी आया, असां कोन पढ़ी आहे। तो जेको माण्हू मिले पढ़ियो अड़ पढ़ियो उनखे चवे मंतिक पढ़ियो अथई, मंतिक। हाणे असुल में साईं खे ॿुधाइणो आहे त आऊं मंतिक पढ़ियल आहियां, मंतिक पढ़ियो अथई। साईं मंतिक कोन पढ़ियो, अरे पोइ त तो अधु ॼमार विञाई छॾी, अधु ॼमार तुंहिंजी वेही। मंतिक कोन पढ़ियो, मंतिक ज़रूरी आहे। मंतिक हेॾो वॾो इल्मु आहे, उन में ॻाल्हाइण जी क़ाबिलियत मिले थी। समय खे जेको माठ कराइण जो हिकिड़ो माण्हू में अहिड़ो पैदा थिए थो, मलको पैदा थिए थो। सो ईअं चवंदो वटे हर कंहिंखे चवंदो कि मूं मंतिक पढ़ियो, मूं हीअ कयो। हिकु दफ़ो को दरियाई सफ़र में ॿेड़े में चढ़े, मौलवी साहिब ॿेड़े में चढ़ियो। हाणे नाखूअ जे वेझो, नाखो सम्झंदा ॿेड़ो हलाइण वारो ड्राइवर, नाखूअ जे भर में वञी भर में वेही नाखूअ खे चई ॾे ख़बर मंतिक पढ़ियो अथई, मंतिक। नाखूअ चयो साईं मूं मंतिक कोन पढ़ियो। चई नाखूआ पोइ त तो अधु ॼमार विञाए छॾी। विञाई त विञाई पर मूं पढ़ियो कोन्हे। थोरो अॻिते हलिया त दरिया में समुंड में तूफ़ान आयो, तूफ़ान आयो ऐं तूफ़ान ॿेड़े खे जितां किथां घेरे आयो। हाणे ॿेड़ो थो बुॾे, हाणे उहो नाखो त भई मौलवी साहिब ॾे ख़बर तरण सिखियो अथई, तरण पाणीअ में तरण सम्झायो। मौलवी साहिब ॾे ख़बर तरण अचई थो, तरण। चई साईं चईंदा मूंखे तरण कोन थो त मूं अची मूं वारी अधु वेही तो वारी सॼी वेही। अल्लाह तबारक व तआला वॾाए खां हर मुसलमान खे बचाए। वॾाओ अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जी चादर आहे, उनखे ई सूहे थी। असीं आजिज़ बंदा आहियूं, गुनहगार ख़ताकार आहियूं ऐं अॻिते हली निहारियूं त छा मां पैदा थिया आहियूं। इंसान जी सूह आहे आजिज़ी, निवड़त, नियाज़मंदी। इहा इंसान जे लाइ अल्लाह तबारक व तआला वॾो एज़ाज़ ख़लक़ियो आहे। इंसान में आजिज़ी हुजणु खपे, बाने में निवड़त हुजणु खपे, नियाज़मंदी हुजणु खपे, फ़ख्र ऐं वॾाओ न हुजणु खपे। अल्लाह तबारक व तआला जल वाला शानहू जा मलाइक खुदा जे हुजूर में पहुता। अल्लाह साईं तो फरमाए मलाइक ॾियो ख़बर। या जलालुद्दीन वाली ॻाल्हि पूरी करो। जलालुद्दीन सियूती रहमतुल्लाह अलैह ॻाल्हि कई त शहीद खे अल्लाह जी राह में जॾहिं शहादत मिले थी त उनखे तकलीफ़ ईअं महसूसु थींदी आहे जीअं अव्हांखे माकोड़ी जो चक महसूसु थिए। हमरा फ़लसफ़ी मंतिक़ी उथी बीठो। जलालुद्दीन साहब ॻाल्हि बंदि कर, ॻाल्हि अक़ुल नथो मञे। असां जेसि ताईं अक़ुल न मञींदो असां कोन मञींदासीं। तलवार वढे
सिसी धड़ खां धार थी वञे जिस्म खे भाला तीर गोलियूं लॻनि जिस्म ज़रा ज़रा थी वञे साह निकिरी वञे ऐं तकलीफ़ महसूस न थिए इहा ॻाल्हि अक़ुल नथो मञे मूंखे अक़ुल सां मञाए हज़रत जलालुद्दीन सुयूती को आम माण्हू कोन हो जंहिं जागंदे 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 सुजागी जी हालत में 70 दफ़ा नबी साईं जो दीदार कयो हो एॾे वॾे मक़ाम जो बुज़ुर्ग हो एॾो वॾो आलिम हो उन अल्लाह जे बाने चेस अदा वॾो कोन हो असांजे आलिमनि सगोरनि में कावड़ कान हूंदी हुई अजाई ॻाल्हि कोन कंदा हा जेकॾहिं कंहिं भाउ खे दोस्त खे सम्झाइण ख़ातिर चयोसीं जीअं अबो नंढे पंहिंजे पुट खे चवे थो या जेकॾहिं नथो मञे त थपड़ बहणियो वठे हुल बि करे थो न इहा ॻाल्हि उन जे फ़ाइदे जी हूंदी आहे कावड़ जी कान्हे का जज़्बात जी कान्हे का वॾाई जी कान्हे का इहा हुनजो अख़लाक खे सुधारण जे लाइ हुनजे फ़ाइदे जी ॻाल्हि हूंदी आहे अल्लामा जलालुद्दीन सयूती रहमतुल्लाह अलैह फरमायो अदा तो जो अकुल त नथो ॻाल्हि मञे पर हिकिड़ी ॻाल्हि तोखां पुछां त तूं क़ुरान खे मञी थो क़ुरान खे क़ुरान खे मञां थो ऐं मुस्लमान आहियां क़ुरान ते मुंहिंजो ईमान आहे पाण फरमायो ॿुध क़ुरान में अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जॾहिं मिस्र जे औरतुनि जे अॻियां मटियो किथां मटियो मिस्र जूं औरतूं जेके वॾनि घराणनि जूं औरतूं हुयूं बीबी ज़ुलैखा उन्हनि खे दावत करे पंहिंजे घर विहारियो सभिनी खे हथ में मेवा बि ॾिनाई छुरियूं बि ॾिनाई यूसुफ अलैहिस्सलाम जे बारे में हुननि चयो तूं चरी थी आहीं तूं छाजे लाइ थी यूसुफ जे इश्क ऐं मोहबत में अहिड़ियूं ॻाल्हियूं करी तूं ईअं छो पंहिंजो पाण खे बर्बाद करे रही बीबी ज़ुलैखा चयो त मां यूसुफ ॾिठो कोन अॻे जेकॾहिं यूसुफ खे ॾिसो न त जीअं आऊं चरी थी आहियां अॻे बि चरियूं थी हुननि चयो असांखे भले ॾेखार हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम वटि आई चवे थी क़िबला साईं ॿियो कुझु कोन थिए ख़ुदा जे वास्ते तुंहिंजे मिठे रब जे नाले ते घुरां थी जॾहिं मिस्र जूं औरतूं वेहनि मुंहिंजे घर तॾहिं रुगो मोह तां कपिड़ो लाहे हुननि जे साम्हूं मटे वञे निहार जाए न कोन थी चवां निहार तूं रुगो उन्हनि जे अॻियां ई मटे वञा हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो मुंहिंजे रब जो नालो विधो अथई त मूंखे इहा ॻाल्हि क़बूल आहे ऐं मटे औरतूं वेठियूं आहिनि यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि जे साम्हूं मटियो आहे हुननि जे हथ में सूफ़ बाहे छुरी बाहे बीबी ज़ुलैखा चई छॾियो जॾहिं यूसुफ खे ईंदो ॾिसो तॾहिं इहे सूफ़ वढिजो हथ में सूफ़ आहे ॿिए हथ में छुरी आहे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम मटियो आहे अल्लाह जो क़ुरान थो चवे फलम्मा रअयनहु अकबर न हो सुभान अल्लाह वक़ुलना हाशा लिल्लाहि मा हाज़ा बशरा इन हाज़ा इल्ला मलकुन करीम सुभान अल्लाह उहे औरतूं जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम खे ॾिसनि थियूं छा थियूं चवनि फलम्मा रअयनहु अकबरनहु जॾहिं उनखे ॾिठऊं त यूसुफ अलैहिस्सलाम जे हुस्न खे तमामु वॾो ॾिठऊं वक़त्ताना अयदीहुन्ना उहे सूफ़ कपण जी जाइ ते हुननि पंहिंजा हथ वढे छॾिया यूसुफ अलैहिस्सलाम मटे वियो और तुंहिंजा हथ वढिजी विया पर ख़ुदा जो कसम हथनि ॾांहुं कोन पियो निहारीनि जे दरवाज़े मां सुहिणो यूसुफ मटे वियो हो न दरवाज़े ॾांहुं पियो निहारीनि ओ बीबी ज़ुलैखा चवे थी जो ख़बर हेॾां छा जूं निहारियो पंहिंजे हथनि ॾांहुं न निहारियो चवनि थियूं हथनि खे छॾ असांखे सुहिणो यूसुफ ॾेखार उणी ताली अकाबरों
चाली मझन चरी सुभान अल्लाह काजवा वरी त चालिए चरियों क्यों सुभान अल्लाह सुभान अल्लाह हज़रत जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह उन मंतकी फलसफी के चवे तो अदा बेखबर यूसुफ अलैहिस्सलाम के दिसी उन्हनि औरतुनि हथ वढिया पर पंहिंजा हथ यादि कोन्हे तकलीफ़ यादि कोन्हे तकलीफ़ महसूस ई कोन थी क़ुरान तो चवे त हू मंतकी चवे तो साईं इहा ॻाल्हि सची आहे इन करे हुननि खे तकलीफ़ महसूस कोन थी जो हुननि जी उन टाइम ते निगाह हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे हुस्न ते पई हुई कंहिं ते पई हुई यूसुफ अलैहिस्सलाम जे हुस्न ते निगाह पई हुई अलाए सम्झो था अलाए कोन था सम्झो पिया न बा पोइ थोरो ॻाल्हाईंदा बि वञो अॻी ॻाल्हाईंदा त मूंखे वरी थोरो हौसलो थींदो ऐं वरी ॻाल्हाईंदुसि चओ सुभान अल्लाह अजीज़ान गिरामी हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो हुस्न ॾिसण जे करे साईं उन्हनि हथ कपिया ऐं यूसुफ सुहिणे जे हुस्न में एॾो त लुत्फ़ हो जो उन्हनि खे पंहिंजी तकलीफ़ यादि कान आहे जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह फरमाए थो अदा यूसुफ जे हुस्न में एॾो लुत्फ़ आहे जो हुननि पंहिंजा हथ वढे छॾिया पर उन्हनि खे तकलीफ़ महसूस कान थी बीह जेको शहीद अल्लाह जी राह में शहीद थींदो आहे ख़ुदा जी राह में पंहिंजो सिर वधाईंदो आहे ऐं छा चवंदो आहे मथे सिसीअ जे हुजनि सिर 100,000 त तुंहिंजी तंद तमार हर हर वढिया हिकिड़ो छा चवंदो आहे त माण्हू घुरनि माल ऐं सभु ॾींहं घुरां सिपरी दुनिया ते दोस्त तां फिदा करियां फ़िलहाल कंहिं मना निहाल पसण सां परे थियो मुस्लमान भा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह ताला अलैह फरमाए थो अदा यूसुफ अलैहिस्सलाम जे हुस्न खे ॾिसण सां मिस्र जे औरतुनि हथ वढिया उन्हनि खे तकलीफ़ महसूस कान थी असांजे नबी हज़रत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवांखे दर्स ॾिनो मौलवी साहिब त ही सबक़ यादि रखिजो जिते मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो ॿुधो त यकदम चइजो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बार बार चवंदा वेंदो अमां हिकु दफ़ो चवंदो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस पाक में आयो त मन सल्ला अलैहि मरतन वाहिदतन सल्लल्लाहु अलैहि अशरा मूं ते जॾहिं मुंहिंजो उम्मती हिकु दफ़ो सलात पढ़ंदो आहे त अल्लाह उन मुंहिंजे उम्मती ते 10 रहमतूं मोकिलींदो आहे हिक जे एवज़ में ख़ुदा जूं 10 रहमतूं मिलनि थियूं अबा पोइ असांखे सलात में फ़ाइदो आहे या नुक़सान आहे फ़ाइदो आहे न पोइ बार बार चवंदासीं सल्लल्लाहु अलैका या रसूल वसल्लम अलैका या हबीब अल्लाह जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह फरमायो अदा शहीद जॾहिं अल्लाह जे राह में पंहिंजो सिर कुर्बान कंदो आहे त मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त शहीद जे रत जो फुड़ो धरतीअ ते बाद में किरंदो आहे पहिरीं अल्लाह जो दीदार थींदो आहे तो जेको अल्लाह जा दीदार पियो करे मुंहिंजे करीम रब जो हुस्न पियो ॾिसे ॿुधा हुनखे तकलीफ़ थींदी मिस्र वारनि औरतुनि त यूसुफ जो हुस्न ॾिठो हो पर ही अल्लाह जी राह में शहीद थियण वारो ख़ुदा जो हुस्न पियो ॾिसे
खुदा जे हुस्न जा दीदार पियो करे अजीज़ान गिरामी अल्लाह तबारक व तआला जल वाला शान जा मलाइक अल्लाह जे हुजूर में पहुता अल्लाह फरमाए तो मलाइको ज़मीन वारन जो अहवाल ॾियो मुंहिंजन ॿारनि छा थे कयो चवनि था अल्लाह साईं तुंहिंजो ज़िक्र पे तुंहिंजो नालो पे वरताऊं तोखे यादि पे कयूं रब साईं मलाइकनि खे फरमाए थो मलाइको इन्हनि ॿारनि जन मूंखे यादि पे कयो उन्हनि मूंखे ॾिठो आहे मुंहिंजी ज़ियारत कई अथनि मलाइक सगोरा रस्ता कने लाल आलमीन अणिठे ईमान आदो तन युमिनून बिल गैब वयुकीमून अस्सलाता वमिम्मा रज़क़नाहुम युनफिकून सुभान अल्लाह मौलाए करीम तुझे आखिर ज़मान नबी मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम उन्हनि खे फरमायो क़ुलु ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन हबीब करीम फरमायो वी कलमो पढ़ो त उन्हनि अल्लाह तुझे हबीब ते कलमो पढ़ी तोखे रब करे मञियो आहे जन साहड़ थे सदकिया तने बुधई न बोड़ी पलो हो त पुनहल जो झलई न डोड़ी हाणे ना हकन तोरी ऋण न मेरी हूं करी हबीब दावत ॾिनी आहे न बा असां तव्हां जंहिं बि कलमो पढ़ियो आहे उन्हनि सभिनी खे मुंहिंजे महबूब दावत ॾिनी ऐं अल्लाह ऐलान कयो लक़द काना लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना बेशक अवां जे लाइ मुझे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जिंदगी मुबारक बेहतरीन नमूनो आ बेहतरीन नमूनो असां वारा हमरा छा चवंदा अबा अल्लाह अलाए छा मेरा जिया चवंदा नमाज़ पढ़ो प्या पढ़ो अबा जिक्र करियो प्या करियो अल्लाह अलाए छा मेरा जिया अरे खुदा जा बंदा अल्लाह पाण थो ऐलान करे बा अल्लाह जी ॻाल्हि सची या न अल्लाह जेकी फरमाए थो त सच आहे न वमन असदक़ु मिनल्लाहि क़ीला अल्लाह पाण थो फरमाए त मूं अल्लाह खां वधीक ॿियो सचो केरु आहे नारे तकबीर अल्लाह अकबर नारे रिसालत या रसूल अल्लाह तहकीक हक चार नारा हैदरी या अली सुभान अल्लाह मुझा अजीज मुसलमान भा अल्लाह ताला फरमायो लक़द काना लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना बेशक रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जिंदगी मुबारक अवां जे लाइ जिंदगी गुजारण जो सुहिणो नमूनो आहे सुभान अल्लाह अल्लाह रसूल खे मोकिलियो इन जे लाइ त अल्लाह जा बाना उन सुहिणे रसूल खां जिंदगी गुजारण जो तरीक़ो सिखनि रसूल खां जिंदगी गुजारण जो तरीक़ो सिखनि इन लाइ त रसूल आयो इन लाइ त रसूल आयो पोइ उन रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी जिंदगी मुबारक गुजारे ॾेखारी अवां खां पुछां थो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जिंदगी मुबारक अवां पढ़ी हूंदी आलिमनि खां ॿुधी हूंदी ऐं जेके पढ़िया लिखिया माण्हू वेठा आहियो उन्हनि पाण बि हुज़ूर जी सीरत तैयब खे पढ़ियो हूंदो पुछां थो तव्हां खां त नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ पढ़ंदो हो या न अब मथे हथ खणी ॿुधायो भला पढ़ंदो हो न
नबी साईं नमाज़ पढ़ंदो हो मालूम थियो त नबी साईं जी ज़िंदगी मुबारक नमाज़ वारी ज़िंदगी हाणे जेको आशिक़ रसूल सदाए चवे ताऊं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आशिक़ आहियां नबीअ जो मतवालो आहियां हुज़ूर सां प्यार ऐं मोहबत करण वारो आहियां ऐं हुज़ूर जे ज़िंदगी मुबारक मुताबिक़ ज़िंदगी न गुज़ारे छा चवंदासीं भला मोहबत में सचो आहे या मोहबत में दाल में कारा तव्हां ॿुधायो भला आऊं कोन थो ॿुधायो त आऊं चवंदो त साईं असांखे ॿुधाए अवां पाण ई फ़ैसिलो करियो त नबी साईं जी ज़िंदगी त असांजी ज़िंदगी जे लाइ नमूनो आहे हुज़ूर आया ई इन लाइ आहिनि छो त हुज़ूर इबादत त हिन दुनिया में अचण खां अॻे बि ख़ुदा जी इबादत कंदा हुआ इहा ॻाल्हि त हदीसनि में वाज़े पई आहे त नबी साईं हज़ारे साल अल्लाह साईं जल वाला शान जे हुज़ूर में अल्लाह जे अॻियां क़याम बि कयो आहे अल्लाह जे अॻियां रुकू बि कया आहिनि अल्लाह जे अॻियां सजदा बि कया इबादत तो खुदा जी हुजूर कंदा ई रहिया हा पर दुनिया में अची करे असांखे इबादत करे ॾेखारियाऊं त अभी ई ज़िंदगी गुज़ारियो इन ज़िंदगी में अल्लाह राज़ी थींदो नबी जी ज़िंदगी मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदासीं त अल्लाह राज़ी आहे जे नबी साईं जी ज़िंदगी मुबारक जे उपतड़ ज़िंदगी गुज़ारींदासीं अल्लाह नाराज़ अल्लाह नमरल इहो ई तरीक़ो इस्लाम जो आहे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं नमाज़ कोन छॾी रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं रोज़ो कोन छॾियो रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे औलाद असहाबन खे हराम खाइण खां मना करे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी पूरी उम्मत खे बुरिन आदतन खां रोके छॾियो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पाण अखलाक हसना जो नमूनो हा ऐं दुनिया वारनि खे सुहिणनि अखलाकनि ऐं सुठियुनि आदतनि जो हुक्म फरमायो आहे त पाण में सुठियूं आदतूं पैदा करियो ऐं अव्हां जेकॾहिं कंहिं हिकिड़ी सुठी आदत ते अमल कंदा त इहा हिकिड़ी आदत सुठी अव्हां खे जन्नत में वठी वेंदी सुभान अल्लाह असांखे घुर्जे त असीं पंहिंजी ज़िंदगी में तब्दीली आणियूं असीं पंहिंजो पाण खे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जी कोशिश करियूं अल्लाह तौफ़ीक़ूं अता फरमाईंदो अल्लाह असांजी मदद फरमाईंदो पर असांखे कोशिश करणी आहे जॾहिं असां कोशिश कंदासीं त ख़ुदा जी रहमत वेझी थी वेंदी ऐं ख़ुदा जी रहमत वेझी थी इंशाअल्लाह बेड़ा पार थी वेंदा अज़ीज़ाने गिरामी नबी अकरम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमाइनि था अल्लाह मलाइकनि खे फरमाए तो मूंखे ॾिठो अथनि अर्ज़ था कनि अल्लाह साईं तोखे कोन ॾिठो अथनि पर अण ॾिठे तो ते ईमान आंदो सुभान अल्लाह उन करे तो रब जो ज़िक्र करे रहिया आहिनि अल्लाह साईं फरमाईंदो मलाइको जेकॾहिं इहे मुंहिंजा बाना मूंखे ॾिसनि मुंहिंजी ज़ियारत कनि मुंहिंजो दीदार कनि त पोइ मुंहिंजो ज़िक्र कीअं कनि मलाइक चवनि ला इलाहा इल्ला अलमीन पोइ त सदाई तुंहिंजे ज़िक्र में महवरनि अल्लाह फरमाईंदो आहे ॿियो छा थिए चयूं या अल्लाह साईं उन्हनि बाननि तुंहिंजे हुज़ूर में दुआ में चयो थे या अल्लाह असांखे दोज़ख जी बाह खां बचाए जान असांखे जहन्नम जी बाह खां बचाए जान ऐं जहन्नम जी बाह खां बचण जे लाइ क़ुरान वाज़े ॿुधायो आहे क़ुरान वाज़े ॿुधायो आहे त अव्हां नेकियूं घणियूं करियो त अव्हां जे नेकियुनि जो पलड़ो क़यामत जे ॾींहुं गुनाहनि जे पलड़े खां ॻरो थी वञे व अम्मा मन सक़ुलत मवाज़ीनुहु फहुव फी ईशत रादिया
अल्लाह ताला फरमाए तो जे माने जा क़यामत जे ॾाड़े नेक अमल घणा हूंदा नेकिन वारो पलड़ो करो थी वेंदो त उहो बानू सुठी ज़िंदगी गुज़ारींदो सुभान अल्लाह आख़िरत जी ज़िंदगी उन जी सुठी ज़िंदगी थींदी भलारी ज़िंदगी थींदी उहो अल्लाह जे रहमतनि में हूंदो ऐं जेकॾहिं अमल चङा घटि आहिनि व अम्मा मा ख़फ़त मवाज़ीनुहु फ़उम्मुहु हाविया व मा अदराक मा हिया नारुन हामिया अल्लाह ताला जो फरमाए जेकॾहिं नेकियूं थोरियूं हूंदियूं त पोइ हुनजे रहण जी जाइ हाविया हूंदी हाविया वरी पाण थो फरमाए हाविया कहिड़ी शइ आहे अल्लाह तो फरमाए नार न हामिया बरंदड़ बाहि आहे अल्लाह असां तव्हां मुसलमाननि सभिनी खे उन बरंदड़ बाहि खां बचाए उन जे अज़ाब खां बचाए पर उन खां बचण जो तरीक़ो इहो ई आहे त असीं सुहिणे नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ताबेदारी करियूं काफ़िरनि दावा कई नसारनि चयो त असीं अलाह खे वणंदड़ आहियूं ऐं यहूदनि चयो त असीं अलाह खे वणंदड़ आहियूं क़ुरान करीम जी आयत नाज़िल थी नबी साईं ते अल्लाह ताला फरमायो कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी सुभान अल्लाह मुंहिंजा महबूब हिननि खे ऐलान करे ॿुधा त जेकॾहिं अवां अल्लाह सां मोहबत चाहियो था त मुंहिंजी ताबेदारी करियो सुभान अल्लाह माना जेको अल्लाह खे राज़ी करण चाहे थो अल्लाह सां मोहबत करे थो ऐं उन जी दिलि जी ख़्वाहिश आऊं अल्लाह खे वणा ऐं अल्लाह खे प्यारो हुजां मुंहिंजो रब मूंखां राज़ी हुजे ऐं सम्झां थो त हर कंहिंजी इहा ई ख़्वाहिश हूंदी त अल्लाह मूं ते राज़ी हुजे अल्लाह असां ते राज़ी हुजे नबी साईं खे अल्लाह साईं फरमायो त इन्हनि माण्हुनि खे चओ त जेकॾहिं असीं अल्लाह खे राज़ी करणु चाहियो था त मूं मोहम्मद करीम जी ताबेदारी करियो सुभान अल्लाह अल्लाह जो राज़ीपो किथे आहे नबी साईं जी ताबेदारी में हुज़ूर जी ताबेदारी हुज़ूर जी ताबेदारी कहिड़ी आहे 5 वक्त नमाज़ पढ़ो या हुज़ूर जी ताबेदारी रमज़ान शरीफ जो महीनो अचे त रमज़ान शरीफ जा रोज़ा रखो या हुज़ूर जी ताबेदारी रात जो आधीअ जो उठी तहज्जुद नमाज़ पढ़ो त उन तहज्जुद पढ़ण सां असांखे नबी जी ताबेदारी नसीब थींदी सरदार जहाननि जा सदाई तहज्जुद नमाज़ पढ़ंदा अवां खे जेकॾहिं नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी करणी आहे त जेके बि ख़राब ॻाल्हियूं बुरियूं आदतूं आहिनि उन्हनि सभिनी खां सची दिलि सां तौबा करे वठो असांजे मुल्क में व्याज शराब नोशी ऐं ॿियूं जेके बि बुरायूं आहिनि उहे हिकिड़ी वबा वांगुरु काहे पयूं आहिनि अल्लाह साईं जा बाना अवां उन्हनि सभिनी खां सची दिलि सां तौबा करे सुहिणे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े खे इख्तियार करियो उनके इख्तियार कंदो त इंशा अल्लाह ताला वो ॾींहुं परे कोन्हे जो अल्लाह पाक राज़ी थी पवे अल्लाह साईं मेहरबान थी ही ॻाल्हि करण त अल्लाह छा में राज़ी आहे या ग़लति ॻाल्हि आहे बिल्कुलु अल्लाह राज़ी आहे त मुंहिंजे सुहिणे हबीब जी ताबेदारी करियो सुहिणे नबी जी ताबेदारी ग़ुलामी करियो इन में ख़ुदा जो राज़ीपो आहे इन में पंहिंजो राज़ीपो रखियो आहे इन में ख़ुदा जी रज़ा आहे अल्लाह असां तव्हां सभिनी खे नबी साईं जी सची ताबेदारी नसीब फरमाए नमाज़ पढ़ो ऐं नमाज़ खे जमात सां गॾु अदा कयो कुरान में भी अल्लाह ही फरमायो ऐं नबी सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीसुनि में बार बार पंहिंजी उम्मत खे फरमायो त नमाज़ जमात सां गॾु पढ़ो ये न हर को पंहिंजे घर पियो पढ़े हर को पंहिंजे घर नमाज पढ़े नमाज थी वेंदी पर अगर दर खाना सद मेहराब दारे नमाज़ां पे दर मस्जिद गुज़ारे जेकॾहिं ये बैत असांखे साईं हाजी अमानुल्लाह रहमतुल्लाह अलैहि ते पढ़ाईंदो
ये सुलभ असां उतां ई सिखियासीं। साईं जी वालिदा सॻोरी बि फारसी पढ़ियल हुई, असांखे फारसी जा सुलभ साईं जी वालिदा सेखारींदी हुई। मूंखे यादि आहे हाफ़िज़ हामिद जो ख़ुतबो ते सिखियासीं, असांखां सुर न ठहे। पोइ साईं जी वालिदा मूंखे विहारे चवंदी हाणे आऊं पढ़ां ऐं पोइ तूं ॿुध, पोइ वरी तूं मूंखे उन आवाज़ में पढ़ी ॿुधाए। सुभान अल्लाह। पोइ मूंखे सिटूं जेके पढ़ाई उहो मूंखे अॼु बि यादि अदा तुंहिंजा अमल सारा लिखन कातिब कुलम वारा। अल्लाह मलाइक रखिया आहिनि, कुलनि ते वेठा आहिनि, इहे असांजा अमल लिखिया। मुस्लमान जागो सुजाग थियो, हीउ वक़्तु अलाए केतिरो आहे। ॿुधूं पिया फलाणो चङो भलो ठीकु ठाक हो, पंहिंजे कमकार में लॻो पियो, सुबुह जो ॿुधोसीं अदा गुज़ारे वियो। थियो छा, बीमारी कोन थियो, डॉक्टर चयो हिनखे अटैक थी वियो, मौत लामारा पियो हणे, मौत अचण वारो आहे। अॼु असीं हिते मौजूदु आहियूं, सुभाणे अलाए हुजूं न हुजूं। उन करे पंहिंजे अमलनामे खे कारो थियण खां बचायो मुस्लमान, ऐं सची तौबा करियो अल्लाह जे हुज़ूर में। अदा तुंहिंजा अमल सारा लिखन कातिब कुल्हन वारा। संभालींदो सुबह यारा घणी दैयान दफ़्तर खे। सुभान अल्लाह। अजे गोशे गुनहगारी खुदा के सा खबर सारे। न मखफी ते कनामो चारे, बुझे जो बाहर अंदर खे। अल्लाह ताला जल वाला शानो जे प्यारे हबीब फरमायो, मलाइकन के अल्लाह फरमाईंदो आहे ॿियो छा ते चऊं, अर्ज़ कंदा मौलाए करीम अर्ज़ ते कयूं त असांखे जन्नत अता फरमाए जाए, असांखे बिश्त जा बाग ॾिजाए। अल्लाह ताला फरमाईंदो आहे मलाइको हाणे अव्हां मुंहिंजे ॿारनि जो मुंहिंजे अॻियां ज़िक्र कयो। हाणे आऊं अल्लाह हिकिड़ो फ़ैसिलो थो करियां, फ़ैसिलो। सुभान अल्लाह नथा चओ, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। थका त कोन आहियो न उस्मान, थका हुजो त हकल कर मथे हथ रुगो कर। जी जी ॿुधो पिया, अञा चुस्त आहियो, ठीकु आहे माशा अल्लाह। छो त परे खां वीचारा सफ़र करे आया जलसो ॿुधण जे लाइ, ऐं असीं वरी हुननि खे अञा घणो टाइम वठूं। मौलवी चइबा पंहिंजे मूड में हूंदा आहिनि, कॾहिं कॾहिं पोइ ईअं दरिया हूंदो आहे भरियल, ऐं अल्लाह पाक जो ख़ासि फज़ल आहे। हाणे हालांकि आऊं बीमार बि रहां थो, ॿ टे तकलीफ़ूं बि आहिनि, ऐं जॾहिं घर पहुचां थो त दिलि में ईअं हूंदो आहे त सुभाणे वारो जलसो आऊं कोन करे सघां। ईअं तबियत एतिरी कमज़ोर हूंदी आहे। ऐं जॾहिं उन जलसे ते वेंदो आहियां त मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके में अल्लाह मूंखे अहिड़ी तौफ़ीक़ ॾींदो आहे त पूरे जलसे में मूंखे थकावट ई महसूसु कान थींदी। सुभान अल्लाह। अल्लाह जी महिरबानी, मुंहिंजो को कमाल कोन्हे, मूं में का अहिड़ी ॻाल्हि कान्हे। आउं हिकिड़ो ख़ाकसार आजिज़ इंसान आहियां, पर ही अल्लाह पाक इन प्यारे हबीब जे ज़िक्र मुबारक जे करे या ताक़त अता फरमाए। आना अल्लाह राज़ी आ त भले वीचारो ही पंहिंजी ज़बान सां मुंहिंजे महबूब जो ज़िक्र ॿुधाए, सुभान अल्लाह। ही ज़िक्र ॿुधाए ऐं मुंहिंजे हबीब जा आशिक़ मुंहिंजे प्यारे नबी जो ज़िक्र मुबारक ॿुधंदा रहंदा। अज़ीज़ान गिरामी, मलाइकन सकोरन खे अल्लाह ताला जो फरमाए, मलाइको मुंहिंजे बानन मुंहिंजो ज़िक्र कयो, मुंहिंजे अॻियां सुवाल कया, दुआऊं पिनियाऊं। हाणे आऊं अल्लाह फ़ैसिलो थो करियां, अभी मुंहिंजो फ़ैसिलो बि ॿुधो ऐं मुंहिंजे फ़ैसिले जा शाहिद रहजो। मलाइक चवंदा कि रब साईं जेको फ़ैसिलो फरमाई तूं क़ादिर मुतलक़ आहीं, असांखे ॿुधासीं उन फ़ैसिले जा शाहिद रहंदासीं। अल्लाह ताला फरमाईंदो आहे शहीदो मलाइको शाहिद रहजो।
قد غفرت لهم مو इन्हनि सभिनी बाननि खे बख़्श करे छॾियो सुभान अल्लाह बाबा अल्लाह ते को पाबंदी लगाए सघंदो साईं फलाणो त वॾो ॾोहारी आहे उनखे छो बख़्शे ईअं केरु चई सघंदो अल्लाह फ़ैसिलो कयो क़द गफ़रत लहुम मूं उन्हनि खे बख़्श करे छॾियो सुभान अल्लाह मलाइक सगोरा अल्लाह ताला जे हुजूर में हिकड़े माण्हू जो ज़िक्र था कनि या अल्लाह तो उन मजलिस पूरी खे बख़्श करण जो फ़ैसिलो फरमायो आहे पर उन मजलिस में हिकड़ो अहिड़ो माण्हू बि वेठो हो जेको उहा मजलिस ॿुधण कोन आयो हो ज़िक्र करण कोन आयो हो दुआ पिनण कोन आयो हो उन जो हिकड़े माण्हूअ में कम हो वो माण्हू उन मजलिस में वेठल हो ही सिर्फ इन इंतजार में वेठो रहियो त मजलिस ख़त्म थिए ही माण्हू हिकड़े पासे थिए त आऊं उन सां पंहिंजी ॻाल्हि करियां पंहिंजो कम ॿुधायां पंहिंजे कम ख़ातिर आयो हो रुगो इंतजार करे वेठो रहियो अल्लाह साईं उन जे बारे में कहिड़ो फ़ैसिलो आहे अल्लाह ताला फरमाए थो मलाइक हुमुल जुलसाओ ला यशका जलेसुहुम ही अहिड़नि माण्हुनि जी मजलिस हुई जेको इन मजलिस में इन्हनि सां गॾु वेठो मूं अल्लाह उनखे बि बख़्श करे छॾियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह या रसूल अल्लाह तहकीक अजीजान गिरामी अल्लाह ताला जल वाला शान जी रहमत अणखुट रहमत बेपायान रहमत पर असां खे बि कुझु त कोशिश करण खपे असां खे बि जीअं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल हुकुम कयो आहे उन जे मथां अमल करण खपे उन ते अमल कंदासीं त इंशा अल्लाह ताला पंहिंजो फज़ल कंदो असांजा ऐब असांजो कोताहियूं असांजो ग़लतियूं असांजो ख़ताऊं अल्लाह ताला पंहिंजे रहमत वारे पर्दे में ढके छॾींदो चओ आमीन अल्लाह जा बानो नमाज़ पढ़ो नमाज़ न छॾियो 5 वक़्त नमाज़ पाबंदी सां पढ़ो ऐं नमाज़ अहिड़ी पढ़ो जो नमाज़ अव्हां जे वजूद जो हिस्सो बणिजी वञे सुभान अल्लाह नबी साईं फरमाइनि था त जॾहिं मुंहिंजो उम्मती क़ब्र में वेंदो न क़ब्र में मुनकिर नकीर ईंदा मुनकिर नकीर अची उन खां सुवाल कंदा मर रब्बुका छा चवंदा हाणे असां ऐं तव्हां चऊं था त असां खां चवंदा मर रब्बुका असीं चवंदासीं रब्बी अल्लाह रब केरु आहे असीं चवंदा असांजो रब अल्लाह आहे पाण पंहिंजे ज़हन में इहा ॻाल्हि आहे त मलाइक जे पुछो त रब केरु आहे त असीं चवंदासीं रब अल्लाह आहे पर मुंहिंजा अज़ीज़ दोस्त क़ब्र हिकिड़ो अहिड़ो जहान आहे जो उते असां ऐं तव्हांजो वस कोन थो उते इहो जवाब उहो ई माण्हू ॾेई सघंदो जंहिं ते अल्लाह फज़ल कंदो पढ़ियल लिखियल जी ॻाल्हि कान्हे अणपढ़े जी ॻाल्हि कान्हे इहा ॻाल्हि सॼी अल्लाह जे फज़ल जेकॾहिं अल्लाह जो फज़ल अणपढ़े ते थी वियो न अणपढ़े ते त ख़ुदा जो कसम क़ब्र में मलाइकनि खे चवंदो रब्बी अल्लाह मुंहिंजो रब अल्लाह उमा दीन का दीन कहिड़ो आहे उहो अणपढ़ियो पाण चवंदो दीन अल इस्लाम मुंहिंजो दीन इस्लाम आहे ऐं नबी साईं जे बारे में चवंदो मुंहिंजो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजो नबी आहे पर जेकॾहिं अल्लाह जो फज़ल न थियो त पढ़ियल जी ज़बान बि कम छॾे वेंदी उहा ज़बान बि गूंगी थी वेंदी मराकश में हिकिड़ी ॿुढड़ी माई रहंदी हुई उहा वेचारी जॾहिं का मुसीबत ईंदी हुई हिन ॻाल्हि ॿुधो ॻाल्हि अव्हां जे ॿुधण जहिड़ी आहे यादि रखण जहिड़ी आहे उहा जॾहिं का मुसीबत पवंदी हुई तकलीफ़ अची वेंदी हुई त उन जी आदत हूंदी हुई हू पंहिंजे अखियुनि जे मथां ॿई हथ ॾेई पोइ चवंदी अगिसनी या रसूल अल्लाह
अग़िस्नी या रसूल अल्लाह अग़िस्नी या रसूल अल्लाह अल्लाह जा रसूल मुंहिंजी मदद कर अल्लाह जा रसूल मुंहिंजी मदद कर उनजी आदत हूंदी हुई उहा ॿुढड़ी पंहिंजो वक़्तु पूरो करे ही दुनिया छॾे गुज़ारे वञण खां बाद में खांधियुनि उनजी जनाज़ नमाज़ पढ़ी उन इलाइक़े जो हिकिड़ो बुज़ुर्ग आहे उन बुज़ुर्ग नमाज़ पढ़ाई आहे नमाज़ पढ़ाइण खां बाद में इशा नमाज़ खां पोइ उन अल्लाह जे बानी खे ख़्याल आयो त अॼु जेका ॿुढड़ी गुज़ारे वई कबर में उन वेचारी जो अलाए कहिड़ो हाल आहे उते त केर बि गॾु कोन वियो आहे अकेली वई आहे कबर में हर को अकेलो वेंदो आहे न वेंदो न करहा करे रात सुबह पवंदई सुञ में लुचंदे पुछंदे कीन की लही लवात जेके वण छिने वात से अॻियां दयो घर में उन कबर जो ख्याल रखो उन कबर में पाण सभिनी खे अकेले वञणो आहे वो कबर में ॿुढड़ी वई आहे वेचारी जो अलाए कहिड़ो हाल आहे अल्लाह जा बाना रहम दिल थींदा आहिनि उन अल्लाह जे कामिल बाने उन जे हक़ में दुआ पिनी चओ सुभान अल्लाह खुदा जो को कामिल बानो पंहिंजे लाइ दुआ पिने त बेड़ा पार थी उन अल्लाह जे कामिल बाने उन वलीउल्लाह शख्स दुआ पिनी या अल्लाह साईं ॿुढड़ी वेचारी अकेली कबर में वई आहे मुंहिंजा पाक रब उन ॿुढड़ी ते रहम फरमाए जा उन ते फज़ल कजाए अल्लाह साईं उन जूं अवणायूं उन जा ऐब उन जा गुनाह उन जूं बशरी ख़ताऊं माफ़ फरमाए जा उन अल्लाह जे वली दुआ घुरी आहे दुआ घुरंदे उन खुदा जे बाने जे अखियुनि मां लुड़क वही आहे सुभान अल्लाह रात जो खुदा जो नेक बानो सुतो पियो आहे ख्वाब में उन ॿुढड़ी खे ॾिसे थो उहा ॿुढड़ी साईं जे साम्हूं वेठी आहे ॾिसनि था त पलंग विछायो पियो आहे ऐं सुठो बिस्तरो थियल आहे उन बिस्तरे मां नूर जूं लाटूं पियूं निकिरनि ऐं बेश्ती बाग़ लॻो पियो आहे भली हवा पई अचे ॿुढड़ी ॾाढी ख़ुशि वेठी आहे उन अल्लाह जे वली पुछिसि अम्मा ॾे ख़बर तोसां कबर में छा थियो चई साईं मूंसां कबर में मुंहिंजे अल्लाह जो फज़ल थियो सुभान अल्लाह कबर में मूंसां अल्लाह जो फज़ल थियो भला ॾे ख़बर उन फज़ल जो सबब छा बनियो वसीलो केर थियो चई वसीलो मुंहिंजे लाइ मदीने जो मीर थियो अज़ीज़ मूंखे दफ़न करे हलिया विया त मूं वटि हुज़ूर ईंदो अज़ीज़ मूंखे दफ़न करे हलिया विया त मूं वटि हुज़ूर ईंदो उन्हनि लताड़े फिटो कयो हिन ज़िमू खयो आहे ज़रूर ईंदो सुभान अल्लाह सब चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुढड़ी अर्ज़ थी करे क़िबला साईं मलाइक सगोरा मुंहिंजी कबर में आया ऐं उन्हनि मलाइकनि सगोरनि में एॾो रोब हो एॾी उन्हनि में दहशत हुई जो उन्हनि मलाइकनि सगोरनि खे ॾिसण सां मुंहिंजा हवास कम छॾे छो त नबी साईं फरमायो आहे अज़रकान असवदान
मलाइक सगोरा रोप वारा हूंदा, वॾी दहशत वारा हूंदा, उन्हनि खे ॾिसण सां माण्हू जा हवास कम छॾे वेंदा। क़िबला साईं उन्हनि मलाइकनि सगोरनि पहिरियों मूंखां सुवाल कयो, मर रब्बुका, ॿुढड़ी ॿुधा तुंहिंजो रब केरु आहे? साईं समझा पई त रब अल्लाह आहे, पर मलाइकनि जी दहशत मुंहिंजे मथां अहिड़ी त ग़ालिब पई आहे जो मुंहिंजी ज़बान नथी खुले, ऐं मलाइकनि खे जवाब नथी ॾेई सघां, ऐं चुप थी वई आहियां। ॿियो दफ़ो मलाइक अञा वधीक रौब मां पुछियो, मर रब्बुका, रब केरु अथई? मूंखे यकीन थी वियो हाणे मूं ते अज़ाब अची वेंदो, मुंहिंजी ज़बान कान खुलंदी। साईं दुनिया में मुंहिंजी आदत हूंदी हुई जॾहिं का मूंखे तकलीफ़ ऐं मुसीबत अची वठंदी हुई त अखियुनि ते हथ रखी चवंदी हुयसि, अग़िस्नी या रसूल अल्लाह, अग़िस्नी या रसूल अल्लाह, अग़िस्नी या रसूल अल्लाह। क़िबला साईं उन आदत मुताबिक मूं डप मंगा पंहिंजे अखियुनि ते हथ रखी मुंहिंजे ज़बान मां निकिरी वियो, अग़िस्नी या रसूल अल्लाह। सभु चओ अग़िस्नी या रसूल अल्लाह, अग़िस्नी या रसूल अल्लाह। घणी देर ताईं चवंदी रहियसि, चवंदे हाणे चयमि ॾिसां भला मलाइक आहिनि या न, ॾिसां मलाइक आहिनि या न। साईं अखियुनि जे मथां हथ परे करियां त ख़ुदा जो कसम मलाइक कोन आहिनि, मदीने जो मीर बीठो आहे। सल्लल्लाहु अलैहि या रसूल वसल्लम अलैका या हबीब अल्लाह ताला कुरान में तो फरमाए, युरीदून लियुत्फिउ नूरल्लाहि बिअफ़वाहिहिम। सुभान अल्लाह न था करो। सुभान अल्लाह। काफ़िर चाहिनि था त अल्लाह जो नूर पंहिंजे वात जे फूकन सां उंझाए छॾियो। कुरान जी आयत है, अल्लाह तो फरमाए चाहिनि था, काफ़िर चाहिनि था त अल्लाह जे नूर खे फूकू ॾेई उंझाए छॾियो। वल्लाहु मुतिम्मु नूरिही, पर अल्लाह पंहिंजे नूर खे जग जहान में रोशन करे ॾेखारींदो। वलो करिहल काफ़िरून, भले काफ़िरनि खे ॾुखियो लॻे, भले काफ़िरनि खे पसंदि न हुजे, हाणे इन नूर मां मुराद छा आहे? अबा क़ुरान आहे न, क़ुरान खे सम्झण जे लाइ वरी असांखे ज़रूरत पवे थी तफ़सीर जी। छा ज़रूरत पवंदी आहे? तफ़सीर जी। हींअर नंढड़े अमानुल्लाह जे अव्हांखे तकरीर ॿुधाई, साईं अमानुल्लाह जेके दुआऊं घुरियूं हुयूं न, दुआऊं सभिनी जे लाइ दुआऊं घुरंदो, पर रुकन दीन लाइ अञा वधीक घुरंदो, छो त मूंसां ॻाल्हि कंदो त रुकन दीन में अड़ांगो आहे। रुकन दीन जे लाइ पाण मूंखे बि चवंदो त रुकन दीन जे लाइ दुआ घुरजां। हज़रत साहिब रहमतुल्लाह अलैह जो ॻोठु ईंदो हो राति जो, जॾहिं मूं वटि रहंदो तॾहिं चवंदो त रुकन दीन जे लाइ दुआ घुरजां। उनजे दुआ जो रंग लाथो। अल्लाह जा बाला जेके दुआऊं घुरी वञनि था उहे दुआऊं रायगान कोन थियो वञनि, उहे दुआऊं वरी पंहिंजो असरु ॾेखारींदियूं आहिनि। अॼु उन्हनि दुआनि जो इहो असरु आहे त रुकन दीन जो पुटु वरी साईं अमानुल्लाह जो उन ते नालो, उहो अॼु तकरीर थो करे अव्हां जे अॻियां क़ुरान पढ़े वरी उनजो तफ़सील बयान करे। पुछमांसि अब्बा पढ़ी छा थो? जे साईं तफ़सील जलालैन जो 21 पारो थो पढ़ां। सुभान अल्लाह।
तफसीर जलालैन जो 21 पारो पढ़ी रहियो आहे माना हाणे अल्लाह जे फज़ल सां अन क़रीब आलिम थियण वारो आहे दुआ करियो अल्लाह ताला हिन खे आलिम बा अमल बनाए अहिड़ो आलिम बनाए जेको असां जे लाइ हिन इलाइक़े में सोझरो बणिजी वञे सुभान अल्लाह ऐं साईं अमानुल्लाह जे ॿारल शमा खे क़यामत ताईं ज़िंदा रखे सब चओ आमीन अज़ीज़ाने गिरामी अल्लाह तबारक व तआला जे प्यारे बाने सय्यदना इब्न अब्बासी माना अब्बास जो पुत्र छा बा अब्बास जो पुत्र हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ॿ चाचा हुआ हिकिड़े जो नालो हज़रत हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं ॿिए जो नालो हज़रत अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु उन हज़रत अब्बास रज़ी अल्लाह ताला जो पुत्र आहे हज़रत अब्दुल्ला छा नालो अबा हज़रत अब्दुल्ला अमानुल्लाह आहे ईअं ना अब्दुल्ला मौलवी में वेठे ॻाल्हाइण बि ॾुखियो आहे न वरी चवंदो साईं ही ॻाल्हि ग़लति करे साईं खां बाबा ग़लती थी सघे थी इंसान आहे उन करे उनजो नालो छा आहे हज़रत अब्दुल्ला इब्न अब्बास माना हज़रत अब्बास जो पुत्र हज़रत अब्दुल्ला वो हज़रत अब्दुल्ला सगोरो उनखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ कई छा फरमायो दुआ क्यों दुआ ऐं दुआ केड़ी पिणियूं त मुंहिंजा अल्लाह अब्बास जे मथा इब्न अब्बास जे मथा माना मुंहिंजे प्यारे सौट हज़रत अब्दुल्ला इब्न अब्बास जे मथा क़ुरान करीम जे तफसीर जा दरवाजा खोले छॾ सुभान अल्लाह हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला नो कुरान करीम जे आयतुन जा जेके तफसीर बयान कया उनमें एडे मकाम ते पहुतो जो सभनी ज़माने जे आलिमन या ॻाल्हि मनी त हज़रत इब्न अब्बास रईसुल मुफस्सिरीन आहे सुभान अल्लाह जेके कुरान जा तफसीर लिखण वारा आहिनि उन्हनि सभनी जो सरदार आहे उन्हनि सभनी जो अॻवान आहे वो हज़रत अब्दुल्ला इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु इन आयत जो तफसीर थो लिखे इन आयत जो तफसीर जेका ॻाल्हि लिखे उहा माना क़ुरान करीम जी समझाणी आहे जेका नबी साईं जे ज़बान मुबारक खां बयान सुभान वो तफसीर लिखण वारो पंहिंजे तरफ़ां कोन लिखंदो आहे वो नबी साईं जे हदीसन जो निचूड़ कढी लिखंदो आहे त हिन आयत सगोरी जो तफसीर नबी साईं ही बयान फरमायो असी व्यासी अबा टाइम घणो थी वियो ॻाल्हि छॾियां भला करियां ॻाल्हि असी व्यासी इस्लाम कोट में रमज़ान शरीफ़ जो महीनो कुछ सालन जी ॻाल्हि अॻे जी ॻाल्हि आहे रमज़ान शरीफ़ जो महीनो हुजे मूंसां गॾु साध छोकिरो ज़ुल्फ़कार नालो जेठियार जो उहो गॾु हुजे असीं उते वियासीं त हुनखे को दुकान जो सामान सड़ो वठिणो हो मूं हुनखे जो तूं सामान सड़ो वठ मूंखे कंहिं मस्जिद में छॾ त आऊं उते वरी जेको दौर मुंहिंजो ॾींहाणी दौर कंदो आहियां जेको दलाल ख़ैरात वग़ैरह पढ़ंदो आहियां उहो दौर पढ़ी वठां वरी रहिजी वेंदो मूंखे हिकिड़ी मस्जिद में छॾियई छोकिरो वियो सामान वठण आऊं अञा दौर पियो करियां त हिकिड़ो मौलवी साहिब वो अची हरे हरे थधा पेर रखी मुंहिंजे घर में वेही मूं सम्झो त को सुञाणो माण्हू आहे शायदि मूंखे मिलण जे लाइ मूं दौर पूरो कयो दुआ पिनी मूंखे हथ ॾिनई ओॾां निहारियमि त मुंहिंजो सुञाणो कोन्हे सुञाणो न सुञाणो माण्हू सम्झी वठंदो त ही भले नालो न अचे वेसर हुजे पर माण्हू सम्झी वठंदो त ही आहे ॾिठल आहे ॾिठल माण्हू कोन्हे त नओं माण्हू आहे मूंखे चई साईं तूं मुफ़्ती जाम तूं आई जाम चवण माण्हू मुफ़्ती बि चवनि पिया जाम आहियां नालो मुंहिंजो मोहम्मद जाम साईं हिकिड़ो मसालो पुछण आयो आहियां अवां खां मसालो मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध आऊं मुसाफ़िर आहियां ऐं मुसाफ़िर सां विढ़ण जाइज़ कोन्हे मुसाफ़िर सां विढ़ण जाइज़ कोन्हे ॿी ॻाल्हि त आऊं रोज़े में
रोज़ेदार सब विढ़ण जाए तॾहिं जे विढ़ण आयो हुई मौलवी त महिरबानी कर ऐं मुसाफ़िर बाया रोज़े में बाया मूंसां न विढ़ बाक़ी जेकॾहिं तोखे मसालो को शरई पुछूं भले पुछ चिलना साईं अलाह पनाह दे अवां सां कोन विढ़ंदुसि ऐं मसालो शरई आहे उहो थो पुछ मुंहिंजो भले पुछ हाणे तो मूंखां मसालो शरई पुछ साईं क़ुरान में आहे क़द जाअकुम नूरुम मिनल्लाह अल्लाह जे तरफां अवां वटि नूर आयो आहे इन नूर मां मुराद केरु आहे क़ुरान आहे या नबी आहे मूं चयो मौलवी मूं तोखे हेतिरियूं मिनथूं कयूं त बि रहे कोन ॻाल्हि वरी विढ़ण जी कई बाबा ही त मसालो घणे वक़्त खां वठी मसालो इन ते वॾियूं जंगूं थियूं आहिनि वॾा मुनाज़रा थिया आहिनि वॾा बहस मुबाहिसा थिया आहिनि देवबंदी ऐं बरेलवियुनि जा हाणे हिन मसाले खे हींअर तो छाला छेड़ियो आहे न साईं मतिलबु ईअं मालूमात हासिल करण जे लाइ अव्हांजो नालो वॾो ॿुधो आहे उन करे पुछां थो मूंखे थोरी रहबरी करियो मुंहिंजी मूं चयो तूं कंदो छा आहे हिन मदरसे में पढ़ाईंदो आहे हाणे मौलवी उन मदरसे में पढ़ाइण वारो उहो हाणे मूंखां इहो सुवाल कंहिंखां पुछियो हूंदई या असां वारो साथी हो उनखां पुछियो हूंदई केरु मौलवी हुन ॿुधायो नालो हाणे मूंखां इहो सुवाल मूं चयो मौलवी ॻाल्हि ॿुध तूं मदरसे में पढ़ाईंदो चाहे तफ़सीर जलालैन पढ़ाईंदो चए हा साईं तफ़सीर जलालैन मूं चयो हाणे मुंहिंजो फ़ैसिलो छॾ तुंहिंजो फ़ैसिलो छॾ बरेलवियुनि जो फ़ैसिलो छॾ देवबंदियुनि जो फ़ैसिलो छॾ तफ़सीर जलालैन जेको बि पढ़ायो था न मदरसे में उन जो फ़ैसिलो था वठूं उहो जेकी लिखे उहो तूं बि मञा ऐं बि मञा थो चए हा साईं मूं चयो तफ़सीर जलालैन वारे बुज़ुर्ग लिखियो आहे क़द जाअकुम मिनल्लाहि नूर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेशक आयो अवां वटि नूर ऐं फरमाए थो इहो नूर हज़रत मिठो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे तफ़सीर जलालैन वारे की साईं हाणे मौलवी आहे पर हुनखे हू जेको ज़िद आहे न उन ज़िद अहिड़ो अंधो करे छॾियो जो तफ़सीर खे न को ॾिठई न को पढ़ी जे ॾिठो आई त सम्झो बि कोन हो हाणे जॾहिं इहा मूं ॻाल्हि ॿुधाई मूं चयो हाणे जेकॾहिं तोखे इतबार न हुजे त तफ़सीर खणी अच हिते ऐं तोखे कढी ॾेखारियां चई साईं ठीकु आहे आऊं अञा वञा थो ही वियो पोइ जेके ॿिया मुला चार पंज हुआ सभु गॾु थिया तफ़सीर खयूं ॾिठूं त तफ़सीर में लिखियो पियो हो हाणे ॾिठूं त हाणे कहिड़ो पास कनि बात करे पी रहिया जॾहिं मौलवी साहिब असां वारो आयो साथी असांजो आयो असीं रवाना थियासीं मूंखे ई मिड़ई भोग जी आदत मौलवी खे मूं चयो अदा हाणे भॼूं जेकॾहिं न त हिकिड़ी जंग मां जिंद छुटी आहे वरी मुला ॿी जंग कंदा का असीं ॿाहिरि निकितासीं त 5-7 ॼणा मौलवी उन मदरसे जी घटी ते हीअं असांखे कुते वांगुरु निहारी न बीठा ईअं कोन हुन मौलवी पुछी चयो साईं तुंहिंजी महिरबानी तो असांखे ॿुधायो ऐं बराबरि तफ़सीर ईअं लिखियो आहे माना हक़ खे मञाई को मजबूर थी वियो वधीक बस कोन करे सघियो वञी ॾिठऊं बराबरि लिखियो पियो आहे पोइ चुप रहिजी विया पर नूर मां मुराद केरु हो मिठो मोहम्मद करीम ही आयत सगोरी जेका मूं पढ़ी आहे इन में अल्लाह ताला तो फरमाए युरीदून लियुत्फिउ नूर अल्लाहि बिअफ़वाहिहिम काफ़िर चाहिनि था त अल्लाह जे नूर खे पंहिंजे फूकुनि सां विसाए छॾियूं हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा इन जो तफ़सील लिखंदे चवे थो हिते नूर मां मुराद हज़रत रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफ़िर कीअं वात जे फूकुनि सां उनखे उझाइनि था पाण फरमायो काफ़िरनि पाण में मीटिंग कई पाण में हिकिड़ी गॾिजाणी कई उन में फ़ैसिलो कयूं त तोते ही कम आहे तोते ही कम आहे तोते ही कम आहे जिते बि वञी माण्हुनि खे गॾु करे नबी साईं जे नाले उन जे शान में बेदबी गुस्ताखी जी ॻाल्हियूं कंदो कर चओ ही बि करे थो ही बि करे थो ही बि करे हुज़ूर जी गिला एतिरी करियो एतिरी करियो एतिरी करियो जो माण्हुनि जे दिलि में जेका नबी साईं जी मोहब्बत आहे उहा ख़तम थी वई इहा मोहब्बत ख़तम करण जे लाइ हुननि प्रोपेगंडा कई पाण में गॾिजाणी कई राति जो वक़्तु आहे दुनिया जहान सुतो पियो आहे काफ़िरनि पाण में मीटिंग करे गॾिजाणी करे फ़ैसिलो कयो आहे हिक ॿिए जे मथां कम रखिया अथनि त नबी सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं गिलाऊं करियो माण्हुनि जे दिलनि मां नबी जी मोहब्बत खे कढो सुबुह जो टाइम थियो आहे जिब्रील अमीन अलैहिस्सलाम मुंहिंजे हबीब
करीम जे दरवाजे ते हाज़िर थी वियो सुभान अल्लाह। अल्लाह ताला फरमायो युरीदून लियुत्फ़िउ नूरल्लाहि बिअफ़वाहिहिम मुंहिंजा हबीब काफ़िर रात गॾिजाणी करे हुननि इहो इरादो कयो आहे फ़ैसिलो कयो आहे त अल्लाह जे नूर खे उझाए छॾींदासीं पर वल्लाहु मुतिम्मु नूरिही वलौ करिहल काफ़िरून सुभान अल्लाह। अल्लाह तबारक ताला वरी इरादो करे छॾियो आहे त इन नूर खे जग जहान में रोशन कंदुसि जिथे किथे मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी तारीफ़ हलंदी रहंदी क़यामत ताईं हलंदी रहंदी मुस्तफ़ा जे नात झर झंग में झुंगारींदो वतां ओ मुस्तफ़ा जे नात झर झंग में झुंगारींदो वतां जे हुजनि हुबदार तन जा जे हुजनि हुबदार तन जा नेण ठारींदो वतां मुस्तफ़ा जे अबा जेके हुबदार हूंदा उहो पंहिंजे हबीब जो ज़िक्र ॿुधी उन्हनि जा नेण ठरी पवंदा सुभान अल्लाह। उन्हनि खे ख़ुशी थींदी उन्हनि जूं दिलियूं बागो बहार थी वेंदियूं नबी साईं सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो ज़िक्र मुबारक असीं हिन भलारे महीने में घणो इन करे कंदा आहियूं जो हिन भलारे महीने में हुज़ूर जी आमद थी आहे हुज़ूर हिन जहान में तशरीफ़ फरमा थिया आहिनि हुज़ूर जे अचण सां अल्लाह दुख ॾोलावा दूर करे छॾिया मुसीबतूं ख़तम थी वयूं अल्लाह ताला सॼे जग जहान जा बेड़ा पार करे छॾिया ऐं हुज़ूर ॼावा त मूं रिवायतुनि में पढ़ियो हदीस पाक जा लफ़्ज़ आहिनि त जेके हवा में उॾमण वारा पखी आहिनि उहे हिक ॿिए खे मुबारकूं ॾियण लॻा सुभान अल्लाह। मच्छियूं पाणी में रहण वारियूं उन्हनि पाणी में हिक ॿिए खे मुबारकूं ॾिनियूं ऐं झंग में रहण वारा झंगली जानवर उन्हनि हिक ॿिए सां ॻाल्हाए ईअं ॻाल्हाया जीअं असां ऐं तव्हां सां ॻाल्हायूं ऐं हिक ॿिए खे मुबारकूं ॾिनियूं अव्हां खे मुबारकूं हुजनि मिठो मोहम्मद करीम जाओ आहे सुभान अल्लाह। फरमायो सारे जग में जानिब लजिन सारथी ओ मोहम्मद अचे वियो बेड़ा पार थिया वठी बूंद बरसात बरसन बहारियो पखी पाण में कन था बोलियो बजारियो टेड़ा गुल गुलाबी टेड़ा गुल गुलाबी से गुलजार थिया मोहम्मद अचे वियो बेड़ा पार थिया वठण खैर खैरात निस्कीन आया उते गम मिटाइण गमगीन आया दिया दूर दुखड़ा चौथिया दूर दुखड़ा दीदार थिया मोहम्मद अची वियो बेड़ा पार थिया अल्लाह पाक मुंहिंजो चयो तव्हांजो ॿुधो पंहिंजी बारगाह क़ुद्स में क़बूल फरमाए ऐं सुभाणे रैली आहे वॾो प्रोग्राम रैली जो आहे ओॾां सभु वॾो सफ़र करिणो आहे उन करे हींअर तकरीर ख़तमु करियां थो अल्लाह मुंहिंजो चयो तव्हांजो ॿुधो क़बूल फरमाए ऐं दोस्तनि जी ही जेका बाबरकात मजलिस को ठाहियल आहे अल्लाह ताला उनखे क़बूलियत जो दर्जो अता फरमाए वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाहि व आख़िरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन सलातो सलाम थींदो बाद आए हबीब